चवंदा आहिनि ॿार मुछ जा वार जाॾे फेर ताॾे फिरे, लेकिन केसि ताईं 5 साले ताईं। 5 साले जी ॿारनि जी अवस्था आहे। चाणक्य नीतिअ में चाणक्य लिखियो 5 सालनि तक ॿारनि खे खूब प्यार ॾियो। उन जी ग़लती बि प्यार में ई हुजे, भुल बि थिए त प्यार, डाटियो न, चिल्लायो न। 5 साले तक खूब प्यार, प्यार केवल प्यार। उहे खणी करे सामान भञी छॾनि, गुस्सो कनि। अॼुकल्ह त 2.5 साल में उन्हनि खे स्कूल में था विझनि। चओ जय श्री कृष्ण। यानी 2.5 साल खां उन्हनि जो दिमाग़ शांत न रहियो न। असांजी जनरेशन त 5 साल खां पोइ स्कूल वई आहे। उन बि मां त चालाकी कई, हीअं कराईंदा मास्टर हथ, भाई हीअं पुॼे थो कन ते, चओ जय श्री कृष्ण। भाई पुॼे थो त ठीकु आहे, पोइ असां साहु करे हीअं करे छॾियोसीं, नथो पुॼे पियो, निकिलो अभी अॻिले साल आना, 1 साल बची वियासीं। ऐं हाणे त 2.5 साल में हल पंहिंजो शरीर खणी न सघनि, बोझो लादिन वीचारा। 5 साले तक खूब प्यार कयो। ध्यानु ॾियो, 5 खां 15 साले ताईं ॿारनि खे केवल शिक्षा ॾियो, डाटियो उन्हनि खे। असांजा माता पिता प्यार दिलि में रखंदा हुआ, ज़बान ते फटकार रखंदा हुआ। ईअं न आहे की उन्हनि खे प्यार न हूंदो, लख गुना अॼु जी जनरेशन खां वधीक उहे प्यार कंदा। अॼु जो जेको प्यार आहे उहो असांजो भटकाइण वारो आहे, ऐं असांजे वॾनि जो जेको प्यार हुयो उहो सही मार्ग ते लॻाइण वारो। जीअं जीअं सुविधा वधी, भोग वधिया, तीअं तीअं विकार आया, जीवन ख़राब थियो। चओ जय श्री कृष्ण। 5 खां 15 साले ताईं उन्हनि खे शिक्षा ॾियो, नीति ॾियो। ऐं जॾहिं ॿार वॾो थी वञे, पिताजी पुट जी हिक ई जूतीअ जो नंबर थी वञे, पोइ उनखे दोस्त ठाहे वठो। इहा चाणक्य नीति आहे। चओ जय श्री कृष्ण। लेकिन संतान जो फर्ज छा आहे कि जहिड़ी तरह सां भगवान में असां श्रद्धा रखंदा आहियूं, तीअं सतगुरनि में रखूं, ऐं जीअं सतगुरनि में श्रद्धा रखंदा आहियूं, तीअं पंहिंजे मम्मी पापा में रखूं। ठीकु आहे, नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे त प्यार सां सम्झायो, पर 14 साल जो ॿार बि ग़लती करे, अवज्ञा करे, त सम्झ में ईंदो आहे कि ॿार, पर लेकिन ॿार जवान थी वञनि 20-20 साले जा, 25-25 साले जा, जिन जी शादी थियण वारी आहे, ॿुधायो। ऐं उहे अगरि माता पिता जे आज्ञा में न हलनि, उहे क़दुरु न कनि, उहे न सम्झनि कि माता पिता कहिड़े स्तर ते असांजे जीवन जो गुज़ारो हली रहियो आहे, संघर्ष हली रहियो आहे, त पोइ ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे। चओ जय श्री कृष्ण। हे सत्संग ख़ासि कर ॿारनि जे लाइ ऐं युवान भाउर भेनर असांजा, ऐं ख़ासि कर भाउर, छो जो जेकी न्याणियूं आहिनि, भेनर आहिनि, उन्हनि में इहा ॾाढी ॾाढी ग़लती घटि हूंदी आहे। जेके बि वृद्ध आश्रम ठहिया आहिनि, पुटनि जे करे ठहिया आहिनि, धीअरुनि जे लाइ न ठहिया। लेकिन काथे न काथे त असां दोषी आहियूं, बुरो न मञिजो। जेके सत्संगी न आहिनि उन्हनि में त तुरंत इहो दोष ईंदो आहे। माताऊं भेनरूं नाराज़ न थिजो, कॾहिं बि न्याणियूं जेके आहिनि माता पिता खे न चाहींदियूं कि इहे अलॻि थियनि। कोई धीअ न चाहींदी आहे कि मुंहिंजा माता पिता घर खां अलॻि थियनि, या घर में उन्हनि खे मान सम्मान न मिले, सुख सुविधा न मिले। काई धीअ न चाहींदी आहे, पर नुंहुं छो चाहींदी आहे? तव्हां सोचिजो, वीचार कजो। असांजो व्यास गद्दीअ ते वेही करे न कंहिंजो पक्षपात करणो आहे, न कंहिंजी चापलूसी करणी आहे, ऐं न ग़लति ॻाल्हाइणो आहे, न कूड़ ॻाल्हाइणो आहे। हिते वेही करे केवल असांखे भॻवान जी भक्ति कराइणी आहे। जेको वेद शास्त्र जो धर्म आहे उहो ई सम्झाइणो आहे, मन मर्जी न करणी आहे, न त असांखे हिते वेहण जो अधिकार कोन्हे। हिकु ॻाल्हि जो जवाब ॾियो माताऊं भेनरूं, कि शादीअ खां पोइ ई भाउर असांजा जेके माता पिता खां अलॻि छो थींदा आहिनि? कॾहिं ॿुधो कि कुंवारा पुट जेके आहे माता पिता खां अलॻि थिया? ॿुधो अथव कॾहिं? शादीअ खां पोइ छो अलॻि थींदा आहिनि? मतिलबु काथे न काथे संतोष में कमी आहे, सेवा में, धर्म में, मर्यादा में, नीतिअ में, सब्र में कमी आहे। असांजी मम्मी 10 थप्पड़ हणे त बुरो न लॻंदो आहे, ऐं ससु अगरि डांटे बि छॾे त ॾाढो बुरो लॻंदो आहे। ऐं ईअं न आहे, वॾनि में बि ग़लती थी सघे। धीअ 15 गिलास तोड़े त धीअ डांटींदासीं, चिल्लाईंदासीं, गले सां लॻाईंदासीं।
ऐं नूंहं अगरि हिकु गिलास तोड़े त हुन ते गुस्सो ईंदो आहे, लेकिन पोइ बि नफ़रत खे कॾहिं नफ़रत सां न जीते सघंदो, नफ़रत खे प्यार सां ई जीतबो आहे। यादि रखिजो। चओ जय श्री कृष्ण। असां न ॾिसूं कि ससु में कहिड़ी ग़लती आहे, ससु न ॾिसे कि नुंहं में कहिड़ी ग़लती आहे। हर माण्हू पंहिंजी ग़लती ॾिसे, पंहिंजो सुधार करे। लेकिन हे सत्संग भाउरनि जे लाइ अॼुकल्ह अहिड़ी अहिड़ी घटनाऊं थी थियनि कि माण्हू विश्वास न करे। हे जेके बि वृद्ध आश्रम ठहिया आहिनि, उहे छाजे करे ठहिया आहिनि? संतान नालायक निकिती आहे इन करे, न त वृद्ध आश्रम कोई न ठहे। श्री कृष्ण गोविंद। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि संतान जेके माता पिता जो स्तर ॾिसनि कि उन्हनि जो स्तर आर्थिक स्तर केतिरो आहे, उनजी कमाई केतिरी आहे, उहो कीअं था जीअनि, ऐं पोइ फरमाइश कनि कि मूंखे छा खपे। अॼुकल्ह जी संतान पंहिंजे पिता खे बैंक जो खजानो समझी रखियो आहे कि हथ विधोसीं पैसा कढियासीं, हथ विधोसीं पैसा कढियासीं। पापा मूंखे हे खपे, मम्मी मूंखे हे खपे, मूंखे हे सामान खपे। पीउ साइकिल में घुमे भले ऐं पुट खे बाइक खपे। ऐं जिन जे घर में भॻवान पहिरियों खां ई एक्टिवा ॾिनी आहे, स्कूटी ॾिनी आहे, बाइक ॾिनी आहे, उहो उन में संतोष न कंदो। उहो चवंदो मूंखे 2 लख वारी बुलेट खपे, मूंखे पंहिंजी सेपरेट गाॾी खपे। इहो न सोचींदो कि मुंहिंजो पिता घणो थो कमाए ऐं घणो उन जो ख़र्च आहे, उहो छा करे, कर्ज खणे, कूड़ ॻाल्हाए, दगाड़े, कंहिंखे धोखेबाजी करे, पिता खे भोग जो साधन ठाहे रखियो अथऊं। माता जी एॾी महिमा आहे कि माता गर्भ में रखंदी आहे 9 महीना। माता जी एॾी महिमा आहे, सच में आहे, पर पिता जी बि घटि न आहे। ऐं माता जे महिमा जे करे सच पुछिजो, पिता जे आदर जो स्तर हेठि घटिजी वियो आहे संतान जे लाइ। पिता जो आदर नथा कनि कि पिता कंहिं संघर्ष में जीवन गुज़ारियो आहे। ठीकु आहे, माता जी महिमा ॾाढी आहे, पर पिता जी घटि आहे। छा कहिड़ी ख़बर आहे तव्हांखे कि तव्हांजे पिता ठीक सां भोजन कयो आहे कि न कयो आहे, ऐं तव्हांजे लाइ कमाई कई आहे? केतिरो उन्हनि संघर्ष करे कोई दुकान स्थापित कयो आहे, कीअं ग़रीबीअ मां मध्यम वर्ग में आया आहिनि। ऐं असां उन्हनि खे तुरंत फरमाइश कंदा आहियूं कि मूंखे मोबाइल, अगरि भाई 10,000 जी मोबाइल आहे, 20,000 जी आहे, कमु हले थो, पर चवंदासीं न, नओं मॉडल आयो आहे, मूंखे 50,000 जी मोबाइल खपे। यादि रखिजो, इहो कोई उपयोग कोन्हे, ज़रूरत न आहे, इहा मनमानी आहे, इहो भोग आहे। श्री कृष्ण गोविंद। माता पिता खे बैंक जो खजानो न ठाहियो, माता पिता खे डिपार्टमेंटल स्टोर न ठाहियो। मूंखे जींस खपे, मूंखे टी शर्ट खपे, मूंखे सामान खपे, मूंखे हार खपे, मूंखे श्रृंगार खपे, मूंखे हे सामान खपनि। मतलब पिता सां प्रेम न आहे तव्हांखे। पिता तव्हांजे इच्छाउनि पूर्तियुनि जो हिकिड़ो साधन थी वियो बस। और जेॾी महिल पिता डांटे चिल्लाए त उहो कौड़ो थो लॻे ॾाढो। यादि रखिजो, जंहिं तव्हांखे पालियो आहे उनखे थप्पड़ खीचण जो बि पूरो पूरो अधिकार आहे, उनखे चिल्लाइण जो बि अधिकार आहे, अपमान करण जो बि पूरो पूरो अधिकार आहे, ऐं तव्हां उहो सहन कयो। पिता तव्हांखे 1000 बार गारियूं ॾे, तव्हांजे मुंहं मां शब्द न निकिरे, भले तव्हां निर्दोष हुजो, तव्हां हथ जोड़े बीहो, समझायो, सफ़ाई ॾियो, लेकिन चिल्लाए करे ॻाल्हाइण जो तव्हांखे कोई अधिकार कोन्हे। श्री कृष्ण गोविंद। ये बुराइयूं इन करे आयूं कि कंहिं रामायण न ॿुधो आहे, ऐं ग़लती माता पिता जी आहे। माता पिता चवंदा आहिनि वञ किताब खण, ए फॉर एपल पढ़ी अच, मोकिलींदा, स्कूल मोकिलींदा, नर्सरी मोकिलींदा, कोई दरबार न मोकिलींदो आहे कि वञ पुट रामायण ॿुधी अच। त पतो पवई जिंदगी कंहिंखे चइबो आहे। कोई रामायण ॿुधण जे लाइ न मोकिलींदो, कोई सत्संग करण जे लाइ न मोकिलींदो। उहा सम्झंदा कि हा स्कूल जिम्मेदारी आहे, कॉलेज जिम्मेदारी आहे, दुकानदारी भी जिम्मेदारी आहे। इन करे नालायक संतान पैदा थी आहे। तरुण सागर महाराज चवनि था, ये मुंहिंजा वचन कोन्हनि, तरुण सागर महाराज चवनि था, आज का इंसान, आज का पिता, आज के माता पिता संतान को कम और गधे और जानवरों को ज्यादा पालते हैं। छा थी वियो आहे ॾिठो अथव ॿारनि खे? ईंदा मोबाइल खणंदा, 4 घंटा मोबाइल हलंदा, सुम्ही पवंदा, टीवी ॾिसंदा, आराम कंदा, ॿियो कुझु न खपे उन्हनि खे।
जेसि ताईं स्टूडेंट लाइफ थी हले उन्हनि भोग जो जीवन करे रखियो आहे। ऐं इन में उन्हनि खे पतो नथो पए कि माता पिता जो अपमान बि था करे छॾियूं। तव्हांखे कहिड़ो अधिकार आहे पंहिंजे माता पिता खे फरमाइश करण जो? तव्हांजो अधिकार आहे तव्हांजे विद्या तक की असांखे पढ़ाई करायो, पोइ चाहे गवर्नमेंट स्कूल में विझाइनि, उहो उन्हनि जे मथां आहे, जिद न कयो। तव्हां अगरि सही छात्र आहियो, लगन आहे विद्या जी, त गवर्नमेंट स्कूल में वञी करे जाते फ्री में विद्या मिलंदी आहे उतो बि तव्हां प्रधानमंत्री ठही था सघो। तव्हांजे अंदरि अगरि लगन न आहे विद्या जे लाइ त अमेरिका बि वेंदव त उतो बि सप्लीमेंट्री खणी ईंदव। तव्हां पैसनि सां विद्या न विकामजंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। लगन खपे खुद जी। 2 साल पहिरियों रिक्शा वारे जी हिकिड़ी न्याणीअ भारत देश में टॉप कयो। रिक्शा हलाईंदो उन जो पिता, चओ जय श्री कृष्ण, उन देश में टॉप कयो। चाहे वो अमेरिका वही पढ़ाई करण, कॉन्वेंट स्कूल में वही न, लगन हुई। तो माता पिता के भोग जो साधन न ठाहियो भाई। माता पिता सां प्यार कयो, दिखावो न कयो, पाखंड न कयो। आई लव यू चवण सां, गले मिलण सां, चुमियूं ॾियण सां माता पिता सां प्यार न थींदो आहे। उनजो वचन पालन कयो, उनजी सेवा कयो। माता पिता को सेवा न करायो। माता पिता 5 साल तक तव्हांजी सेवा कई, 10 साल तक ठीकु आहे, 14 साल तक पोइ माउ पीउ जी सेवा कयो। कॾहिं ॿुधो राम भॻवान दशरथ बाबा खे कॾहिं हिकु जवाबु ॾिनो? चाहे राज गद्दीअ जे जॻह ते उनखे 14 साल वनवास मिलियो, बिना रामायण ॿुधे काॾो अकुल ईंदो असांखे? श्री कृष्ण गोविंद। ये सत्संग हर युवा भाउर भेनरुनि वटि पहुचणु खपे। दीपेश ठीक सां ठाहे करे यूट्यूब में भी सिंधीअ में विझो, सिंधी युवा भाउरनि जे लाइ। श्री कृष्ण गोविंद। स्वामी राम सुखदास महाराज साधक संजीवनी जी व्याख्या में सत्संग में हिकिड़ी ॻाल्हि चई त हिकिड़ो ॿुढो असां ॾिसंदासीं बॉम्बे में चिल्लाईंदो रहंदो, बुजुर्ग थियो, अखियुनि सां ॾिसण न ईंदोसि, घुमंदो रहंदो, हिकु ई ॻाल्हि चवंदो, अरे मैं भूखा मरूं क्या, अरे मैं कहाँ जाऊं। त कुझु माण्हुनि पुछो त ईअं छो थो चए, पतो क्यों? पोइ पतो पियो हिन जो जेको पुटु हुयो जंहिंखे हिन पालण जे लाइ पंहिंजो खून लॻाए छॾियो, उहो पुटु गांव में रहंदो, गांव में वठी करे हिनखे बॉम्बे शहर में छॾे पाण भॼी वियो। बॉम्बे भीड़ में ट्रैफिक में छॾे करे, घटि ॾिसण ईंदोसि, उनखे छॾे करे हली वियो। या संतान आहे। थोरो थोरो अॻिते अचो, साथ संगत जी सुर्खी अचो, थोरो थोरो। हा, श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। वॾा ॿुधाईंदा आहिनि अॼु खां 50 साल पहिरियों केवल पिता जी थप हूंदी ऐं पुट जो गिटो हूंदो। मजाले कोई संतान पीउ जे साम्हूं ॻाल्हाए न। हाणे त कोई बि पुट पिता खे चिल्लाए थो। तव्हांखे पतो न आहे, तव्हां पुराणे ज़माने जा आहियो। घणा माण्हू चवंदा आहिनि माउ पीउ खे, मतिलबु तव्हांजा माता पिता बेअकल आहिनि, अकल कोन्हे उन्हनि खे। तव्हां पोइ पैदा थियो, तव्हांखे एॾो अनुभव अची वियो भाई, वाह। ऐं माउ पीउ जंहिं तव्हांखे पैदा कयो, उंगली पकड़े करे तव्हांखे हलणु सेखारियो, ॻाल्हाइणु सेखारियो, अॼु उहे बेअकल थी विया। उन्हनि खे अकल न आहे। तव्हां पुराणे ज़माने जा आहियो। तूं त पोइ भॻवान खे बि चवंदे, भॻवान बि पुराणे ज़माने जो आहे, उहो त आदि अनादि आहे। श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ी ॾिसो कहिड़ी घटना थी, भाव ॾिसो इन में भाई दुर्भाव कहिड़ो आहे। हिकिड़ो बुजुर्ग माण्हू आयो मोबाइल जे दुकान ते, बुजुर्ग गांव जो माण्हू, मोबाइल खणी करे चएसि तो, बेटा देखो तो ये मोबाइल खराब हो गई है। मोबाइल जे दुकानदार ॾिठई, मोबाइल चेक की, चई बाबा जी तो मोबाइल ठीक है, मोबाइल में कोई खराबी नहीं, मोबाइल ठीक आई है, इनमें कोई खराबी कोन्हे। चई न भाई ॾिस खराब हूंदे मोबाइल। चई न बाबा बिल्कुल ठीक आहे। चई अगरि बिल्कुल ठीक आहे त मुंहिंजे ॿारनि जी फोन छो न ईंदी आहे? 3 साल थी विया आहिनि मुंहिंजे ॿारनि खे वहे फोन अचणी बंदि थी वई आहे। भाई मूंखे लॻे थो मोबाइल ख़राब अथई,
दुकानदार जे अखियुनि में आंसू अची विया, चए थो बाबा बुरो न मञिजो, मोबाइल ख़राब न आहे, तव्हांजी संतान ख़राब अथव। मोबाइल ख़राब न आहे, संतान तव्हांजी ख़राब आहे। जेकी फर्ज भुलिजी वई, मर्यादा भुलिजी वई। अगर सत्संग न ॾींदव ॿारनि खे त पोइ उम्मीद बि न रखिजो कि ॿार वॾा थी करे तव्हांजी सेवा कंदा। बिना सत्संग जी संभव ई न आहे। कोई अनहोनी थींदी आहे कि हिरण कश्यप जे घर कोई प्रहलाद पैदा थींदो आहे। कोई अनहोनी थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। कि विशर्व मुनि महात्मा पुलस्त ऋषि जे घर में कोई रावण भी पैदा थी वेंदो आहे, लेकिन असांखे सच जो मार्ग वठणो आहे। संतान खे सत्संग जो राह ॾेखारियो भक्तीअ जी, तॾहिं उहे पंहिंजो भी भलो कंदा ऐं तव्हांजी भी सेवा कंदा। ॿी ॻाल्हि त संतान में माता पिता भी उम्मीद न रखनि सेवा जी। सेवा कयो, पंहिंजो फर्ज पालन कयो, वापस में उन में उम्मीद न रखो कि संतान भी असांजी सेवा करे। चओ जय श्री कृष्ण। पुट आयो माता वटि, अची करे टाइटन जी 5000 जी घड़ी गिफ्ट कई माता खे। मम्मी ॾिसो, मां तुंहिंजे लाइ 5000 जी घड़ी वठी आयो आहियां। माता जे अखियुनि में आंसू अची विया। मम्मी तूं रोए छो थी? चई पुट घड़ी त ॾिनी अथई, टाइम कढी ॾींदे, घड़ी त ॾिनी अथई, समय कढी ॾींदे। मां इंतजार कंदी आहियां, तुंहिंजो पिता इंतजार कंदो आहे। मां तोखे रोज़ ॾिसंदी आहियां, तूं ईंदो आहे ऐं पंहिंजे कमरे में घुसी वेंदो आहे, पंहिंजे 2 ॿारनि खे गोद में खणंदो आहे, उनखे प्यार कंदो आहे। केॾी सिक आहे, मां बुरो नथी मञा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर पुट, जीअं तोखे पंहिंजे पुटनि जी ॿारनि जी यादि ईंदी आहे, तीअं असांखे बि त तुंहिंजी यादि ईंदी आहे। असां सां बि त मिलंदो कर। असां बि चाहींदा आहियूं तूं वेह, कुझु देरि असां सां ॻाल्हाए। चओ हरे राम। घणा माण्हू हूंदा जेके बुजुर्ग माता पिता सां, माता पिता जवान आहिनि त तव्हां ॻाल्हाईंदव, पोइ ॻाल्हाईंदव। ऐं माता पिता बुजुर्ग थी विया न, 70 साल जा थी विया, 60-65 साल जा थी विया, पोइ घणी देरि उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियो? तव्हां दिलि में ॾिसजो, घणी देरि वेहंदा आहियो उन्हनि सां। माता पिता खे तव्हांजो पैसो न खपे, वाहवाही न खपे, मालाऊं न खपनि, उनजो प्यार खपे कि वेही करे हालचाल वठो, दिलि जी ॻाल्हि ॿुधायो, उनखे लॻे कि मुंहिंजो कोई पुट भी आहे, कोई संतान आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हरियाणा वारा ॾाढा खड़ा तड़ा हूंदा अथव हरियाणा में। हिकिड़े कविअ चयो हरियाणा वारे कि तव्हां हरियाणा में अचो, तव्हांखे वृद्ध आश्रम ॾाढा न जे बराबरि नज़र ईंदा। छाजे करे? चई ॿारनि जी अहिड़ी मजाल कि माता पिता खे वृद्ध आश्रम में विझनि, अहिड़ी उन्हनि जी हिम्मत। माता पिता हितों जा अहिड़ा आहिनि कि उहे ॻाल्हि त कढनि वृद्ध आश्रम जी, ॿारनि खे खणी अनाथालय में विझी अचनि कि वञ भैंसा, अहिड़ी संतान तोखे ई त अनाथालय छॾे अचऊं, वञ, तुंहिंजो कोई माउ पीउ कोन्हे, तूं कढंदे असांखे? हे मकान तुंहिंजे पीउ ठाहियो आहे, तूं न ठाहियो आहे? मकान ठाहियो खून पसीने सां, उन माता पिता ठाहियो, महिनत कई, जिंदगी गंवाई, ऐं उन मकान में माउ पीउ खे तूं कढी छॾींदे? तोखे न कढी छॾिया मां? श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। त हर युवा भावरनि खे मुंहिंजी निमाणी वेनती आहे कि माता पिता जी सेवा कयो। माता पिता खे भोग जी सामग्री न ठाहियो, सेवा जा भगवान ठाहियो, भगवान समझी सेवा कयो। अब माता पिता मारनि त तव्हांखे सुठो लॻे, मिठो लॻे। चओ जय श्री कृष्ण। बुरो न लॻे। उहा उनजी मार तव्हांजो कल्याण कंदी, उहा थप्पड़ तव्हांखे जीवन भर यादि रहंदी, उहा ग़लती तव्हां वॾा थी करे कॾहिं न कंदव। कई भाउर ॿुधाईंदा आहिनि कि मुंहिंजे पप्पा मूंखे हिन ॻाल्हि ते थप हईं, पहिरियों मां ग़लती रोज़ कंदुमि, ऐं जंहिं ॾींहं खां थप लॻी उन ॾींहं खां पोइ अॼु तक उहा ग़लती न थी आहे। चओ जय श्री कृष्ण। यादि रखिजो, माता पिता सां ज़बान न लड़ाइजो। तव्हां अगरि सही भी आहियो त वेनती करे था सघो, हथ जोड़े चई था सघो, पर ज़बान लड़ायव त तव्हां कलंक लॻायव पंहिंजे संतान थियण ते। ज़बान कॾहिं माता पिता सां न लड़ाइजो, हथ जोड़े ॻाल्हाइजो, प्यार सां ॻाल्हाइजो।
ॿी ॻाल्हि कि माता पिता जी स्थिति ॾिसो। माता पिता खे भोग जी सामग्री न ठाहियो, हे खपे हो खपे हीअं खपे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो छोकिरो पंहिंजे पीउ खे चए पियो पप्पा मूंखे ये मोबाइल खपे, जेकी नई आई आहे, पतो कई घणे आहे, पतो पयसि 48,000। चओ जय श्री कृष्ण। वो चेस तो भाई मां खुद मां 30,000 जी मोबाइल तो हलाया, तोखे ये पहिरीं 25,000 जी मोबाइल आहे, इहा ख़राब अथई छा? इहा इन में ॿुधाए छा फोन नथी लगे या फेसबुक नथो हले, व्हाट्सअप नथो हले, छा नथो हले? चई उहो सभु न आहे, असांखे नई सीरीज खपे। मुंहिंजा दोस्त छो था हलाइनि? या देखा देखी कॾहिं न कयो। तव्हांजा दोस्त छा था कनि? उहे खॾ में किरी मरंदा, आत्महत्या कंदा, तव्हां छा आदर्श आहिनि छा उहे? तव्हांजा दोस्त छा था कनि इन सां मतिलबु न आहे। भगवान छा था कनि, सतगुरु छा था कनि, उन्हनि जे आदर्श ते हलो। आदर्श ठाहिणो अथव त कंहिं संत खे ठाहियो, कंहिं महात्मा खे ठाहियो, राम जी खे ठाहियो, श्री कृष्ण खे ठाहियो, हनुमान जी खे ठाहियो। चओ जय श्री कृष्ण। ऐं उनजे वचननि खे ठाहियो, करणीअ खे न, उहो भगवान आहिनि। संतनि जे करणीअ खे ठाहियो। आदर्श ठाहिणो अथव त पिता चएसि तो मां 30,000 जी मोबाइल तो हलायां, तोखे 48 जी गाॾो ॾियां, मुंहिंजी एतिरी महीने जी कमाई न आहे। चओ जय श्री कृष्ण। एतिरे में उनजे पिता जे मोबाइल में फोन आई, ऐं फोन उनजे पुट जे साम्हूं आई। स्पीकर चालू करे ॻाल्हायसि त हिकिड़े माण्हूअ चई साईं तव्हां चयो मदद कंदुमि मां। हा हा साईं कहिड़ी मदद खपेव? चई मुंहिंजी न्याणी गुड़िया स्कूल पढ़ंदी आहे, किताब मिली आहिनि, केवल उनखे यूनिफॉर्म खपे। स्कूल वारा अंदरि नथा अचण ॾियनि। स्कूल जी यूनिफॉर्म हूंदी त पोइ हिनखे अचणु ॾींदासीं। उहा यूनिफॉर्म घणे जी आहे? चई 450 रुपए जी। उन पिता चयसि तूं अॼु ई वठी अच वञी करे। ऐं पुट खे ॿुधाईंसि ॾिस पुट, हीअ बि संतान आहे, हे बि पिता आहिनि जेके पंहिंजे धीअ खे पढ़ाइनि था, लेकिन यूनिफॉर्म कोन्हे ॿारनि जे लाइ। 450 जे लाइ उहो कंहिंखां मदद थो घुरे ऐं उनखे मोकिलींदो। मूंखे विश्वास आहे उहो 400 हुजनि या 4,000 हुजनि, बुख कढी करे बि उनखे पढ़ाईंदो स्कूल। लेकिन तूं वॾो थी करे छा थो करे? तूं स्थिति त ॾिस, कमाई त ॾिस, असांखे त ॾिस, असां कर्ज खणूं तुंहिंजी कामना पूरी कयूं। इहा त संतान न थींदी आहे भाई। ये सभु बुरायूं इन करे थी अचनि छो जो असां समता न सिखियाऊं। श्री कृष्ण चवनि था समत्वम योग उच्चते। बचपन खां ॿारनि खे धीरज सेखारियो। हिकिड़े ज्ञानी चयो त तव्हां न्याणीअ जी हर इच्छा पूरी कंदा आहियो। पप्पा मूंखे नई ड्रेस खपे, पुट वठी अच। हे मूंखे सामान खपे, वठी अच। पर कॾहिं कॾहिं उनखे न बि चवणु सिखो, भले तव्हां समर्थ आहियो पोइ बि। छो जो सुभाणे ससुराल वेंदी त उहा भीतर भीतर समता में बि त मजबूत ठहे। केवल संसार जा सामान वठी ॾियण सां कल्याण न थींदो, भलो न थींदो। उनखे भीतर धीरज अचे, शक्ति अचे, पैशन अचे, उनखे पावर अचे कि कंहिंजा वचन सही सघे, न बि सही सघे, नेगेटिव आंसर सही सघे। उनखे ईअं न करे छॾियो कि जेको चए उनजी हर इच्छा पूरी कयो ॿारनि जी। सुभाणे हिक बि इच्छा उनजी ससुराल में न्याणी जी पूरी न थी त रोअण लॻंदी ऐं उनजा उत्तरदायी तव्हां हूंदव। गैर ज़रूरी काई बि इच्छा उनजी पूरी न कयो, हर इच्छा पूरी न कयो। नंढनि ॿारनि खां जेके माताऊं पुछंदियूं बेटा मेरा क्या खाएगा, स्कूल में क्या ले जाएगा, पहिरियों ॿुधाईंदव मम्मी मैं आलू खाऊंगा, ॿिए ॾींहुं चवंदव मैगी खाऊंगा। केवल 2 महीना बीहो, उन्हनि जे टिफ़िन में अगरि अहिड़ी शइ विझो जेकी साग थी वियो, हरी सब्जी थी वई, वो खणी फिटी कंदो टिफ़िन। छाजे करे? छो जो उनखे बिगाड़ियो तव्हां। छाजे करे फरमाइशी प्रोग्राम चालू कयो? छो पुछोसि? बसि उनखे तव्हां बिज विझी छॾियो। चओ जय श्री कृष्ण। हरी सब्जी खारायो ॿारनि खे, बचपन खां खारायो। जेतिरी आदत ॿाहिरीं विझंदासीं ॿार बिगड़ंदा। ॾिसो लाड़ प्यार सुठी ॻाल्हि आहे, प्यार करणु सुठी ॻाल्हि आहे, पर प्यार हृदय जी शइ आहे, धन जी शइ न आहे। धन सां कोई प्रेम न करे सघंदो, सामाननि सां प्रेम न करे सघंदो। प्यार दिल में रखो ऐं कानून ज़बान ते रखो। वरी तो चवां पंहिंजे संतान खे सत्संग सां जोड़ियो, धीरज उन्हनि खे सेखारियो। पुट केॾी महिल कोई चोट बि अचई, तुंहिंजो दोस्त अपमान करे त लड़ाई न कजां। पुट केॾी महिल नुक़सान थी वञे त घबराइजा न। प्यारा
केॾी महिल कोई विपत्ति अची वञी घबराए जा न, डटी करे सामनो कजां। तूं ॾिसजां तूं छा थो करे सघें, भॻवान खे यादि कजां। ॿारनि खे धीरज सेखारियो, उहो ई कमु ईंदुनि। चओ जय श्री कृष्ण।